मस्त मलंग ही मारू सुंदर खां भी ॾाढा नियर नहीं का चीज न हेलो दोस्तों, अस्सलाम वालेकुम। मां आहियां तव्हांजो दोस्त फरहान जमाली। तव्हां ॾिसी रहिया यूट्यूब चैनल सिंधी एक्सपर्ट। सिंध जो फ़ख्रु मोहम्मद रफ़ीक सुमरो ऐं खलील जोतोई खे ॿिन्हिनि हथनि सां सलाम। आज वो हमारे बेस्ट जवान है, बहुत माशाल्लाह जफाकश और मेहनती और बहुत लॉयल, बहुत वफादार जो है हमारे जवान हैं, जिन मुल्क में तबाही मचाईंदड़ हिकु हमले स्टॉक एक्सचेंज खे तबाही खां बचाए वरितो। मोहम्मद रफ़ीक सुमर जो तालुक़ थर सां आहे ऐं खलील जोतोई जो जामशोरे सां। थर जे हिन नौजवान जे लाइ जिन 8 मिंटनि में दहशत गर्दनि खे मौत जे घाट उतारे छॾियो ऐं पाकिस्तान जो नालो रोशन करे छॾियो। ऐं कुझु माण्हू चवंदा आहिनि त सिंध पुलिस वारा कराची छो था अचनि ऐं छा जे लाइ था अचनि। अॼु उन्हनि जे मुंहं ते हिकु चमाट आहे। उन्हनि ॿिन्ही नौजवाननि पंहिंजी बहादुरी सां उन्हनि जे मुंहं ते चमाट हणी छॾी ऐं वाज़े तौर ते ॿुधाए छॾियो त सिंधी नौजवान सिंध ऐं पूरे पाकिस्तान मुल्क जी हिफ़ाज़त ख़ूब करणु ॼाणनि था ऐं संदसि जी बहादुरी खे सॼो मुल्क सलाम करे रहियो आहे। असीं IG सिंध ऐं वज़ीर आला खे अर्ज़ु था कयूं ॿिन्ही नौजवाननि जो प्रमोशन कयो वञे, जिन पंहिंजी बहादुरी सां दुश्मन खे मुंहुं तोड़ जवाबु ॾिनो। अगरि तव्हांखे असांजा वीडियो पसंदि अचनि त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं घंटी जे निशान खे दॿाईंदा, जीअं हर नई अचण वारी वीडियो अव्हां ताईं पहुची सघे।